वनस्तईनुहु वनस्तगफिरुहु वनु'मिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु वनशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजाना व कुर्रत उयूनिना व वसीलतना फिद्दारैन इलल्लाह सुब्हानल्लाह मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि वसद्दक़ बिही उलाइक हुमुल मुत्तक़ून लहुम मा यशाऊन इंद रब्बिहिम ज़ालिक जज़ाउल मुहसिनीन सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। अर्श हक है मसनद और रिफ़ात रसूलुल्लाह की, देखनी है हश्र में इज्जत रसूलुल्लाह की। ला रब्बिल अर्श जिसको जो मिला उनसे मिला, बटती है कौनैन में रहमत रसूलुल्लाह की। वो जहन्नम में गया जो उनसे मुस्तगनी हुआ, हाय खलीलुल्लाह को हाजत रसूलुल्लाह की। आए बुलबुलान गुंचाए गुलजार अहमदी, सल्लो अला मुहम्मद व आले मुहम्मदी। सबै गर्जी मोहब्बत सा गर्जी पड़ा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो, अवांखे मालूम है त दस्तूर मुताबिक हर महीने जी 5 जी रात हिन नंढड़ी जामिया मस्जिद में सरकार गौसुल आज़म जीलानी, कुतुब रब्बानी, महबूब सुबहानी, फैज़ यज़दानी, हज़रत सय्यदना व मुर्शिदना अब्दुल कादिर जीलानी रदियल्लाहु तआला अन्हु जी निस्बत सां यारहीं शरीफ मल्हाई वेंदी आहे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह वारनि जे फैज़ सां निगाहे करम सां उहा महफ़िल रूहानी, इरफानी, वजदानी अजब रवाई दवा है।
हिन महीने जी निस्बत बिलखुसूस इमाम सहाबा व अहल बैत यारे गार वफादार जान निसार सैयदना व मुर्शिदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु जी निस्बत आहे। हिन महीने जी 22 तारीख सैयदना सिद्दीक अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु हिन फानी जहान के छड़े बाकी जहान दे हलिया विया। अल्लाह ताला असा अहले सुन्नत वल जमात के सबनी जी मोहब्बत सा नवाज़ियो आ। ये समझो त सुन्नीअ जो सीनो जनरल स्टोर आहे। जे जनरल स्टोर ते हर शे जी कमी न हुंदी आ त एड़े तरीके सा सुन्नीअ जो सीनो महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर मंसूब निस्बत वारी शय सा भरपूर ऐं महमूर आहे। अल्लाह ताला महबूबन करीमन अलैहि सलात व सलाम जे उम्मत में उम्मतिन में भी सभिनी खां बहितर ऐं भलो अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु खे बनायो आहे। कुरान पाक जे फैसले सा अल्लाह ताला सोहणे अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु के मुत्तकी ऐं परहेज़गार सदियो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए तो वसायो जन्नबु हलातका अल्लज़ी युती मालहु यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ाअ वजहि रब्बिहिल आला वलसौफ़ यरदा। अल्लाह तो फरमाए अन करीब हो टाइम अचण वारो आहे, उहा घड़ी अचण वारी आहे जेको वध में वध अतका परहेज़गार आहे। मां रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात उन अतका ऐं परहेज़गार शख्सियत खे जहन्नम खां परे कंदुसि। उहा कहिड़ी शख्सियत आहे? अल्लाह ताला इरशाद फरमायो अल्लज़ी युती मालहु यतज़क्का, जंहिं पंहिंजो माल अल्लाह ताला जी राह में इन लाइ ॾिनो आहे त मुंहिंजो माल मुंहिंजी मिल्कियत पाक ऐं साफ़ थिए। अल्लाह फरमाए थो वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा, उन शख्स जी कंहिंजे बि मथां को अहिड़ो थोरो कोन्हे जो थोरो लाहींदो हुजे। अल्लाह तो फरमाए इल्ला इब्तिग़ाअ वजहि रब्बिहिल आला, अल्लाह तो फरमाए ही फकत मां अल्लाह ताला जी रज़ा हासिल करण जे लाइ इहो सोने अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु मां रब्बुल आलमीन जे दरबार में माल सदको कयो आहे। वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ाअ वजहि रब्बिहिल आला वलसौफ़ यरदा। अल्लाह फरमाए तो उहो दौर ईंदो, उहो टाइम ईंदो, उहा घड़ी ईंदी, मां इन शख्सियत के एतिरो तॾींदुसि वलसौफ़ यरदा, एतिरो रब मां अता कंदो सांस जो राज़ी थी वेंदो। अल्लाह ताला बीजा ते इरशाद फरमायो इन जो मुंह थोरो ही फराए हेडे 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 हां हेडे। अल्लाह ताला बीजा ते इरशाद फरमायो आयते सही अल्लाह ताला बीजा ते इरशाद फरमायो वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ वसद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून। अल्लाह फरमाए तो उहा ज़ात, उहा शख्सियत, उहा हस्ती वल्लज़ी जाअ जेका आई बिस्सिद्क़ सच सां आई
वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ व सद्दक़ बिही ऐं उहा हस्ती जे उन सच जी तस्दीक कया। अल्लाह तो फरमाए हुमुल मुत्तक़ून, ये सभई मुत्तकी परहेज़गार आहिनि। लहुम मा यशाऊन इंद रब्बिहिम, अल्लाह फरमाए तो जो कुछ घुरंदा मां रब अता कंदो सान। ज़ालिक जज़ाउल मुहसिनीन, अल्लाह तो फरमाए मां नेकोकार प्यारन के ही बदला अता फरमाईंदो आहियां। इन मां मालूम थियो त अल्लाह जी दरबार में सोनो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु परहेज़गार। अल्लाह ताला बीजा ते इरशाद फरमायो इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, अव्हा मां वध में वध इज्जत वारो मां रब्बुल आलमीन जे दरबार में उहो शख्स जेको वध में वध परहेज़गार। अल्लाह ताला हजरत सैयदना व मुर्शिदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी बी जाए ते वडी सिफत बयान फरमाया। अल्लाह फरमाए तो वमय्युति इल्लाह व रसूल, जो भी शख्स अल्लाह उन जे रसूल जी ताबेदारी कंदो आहे फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाह अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीकीन वश्शुहदाए वस्सालिहीन व हसुन उलाइका रफीका। अल्लाह तो फरमाए जेको मां अल्लाह उन जे रसूल जी ताबेदारी कंदो आहे फउलाइका, तो उहे शख्स जेके मां रब्बुल आलमीन मुझे महबूब जी ताबेदारी फरमा बरदारी कंदा आहिनि मअल्लज़ीना अनअम अल्लाह, उन्हनि सां गॾु हूंदा जंहिंजे मथां मां रब्बुल आलमीन जो मेहरबानियूं ऐं इनाम आहिनि। मुंहिंजा मौला तुझे इनाम वारा कहिड़ा बाना आहिनि। अल्लाह तो फरमाए मिनन नबिय्यीन, पहिरियों टोलो नबियन जो आहे वस्सिद्दीकीन, उन खां बाद में सिद्दीकन जो आहे। सिद्दीक ॿिया बि आहिनि पर उन सिद्दीकन जो सरदार मुंहिंजो महबूब मदीने वारे साईं जो प्यारो सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु, जिह जान माल बच्चा सिर सब कुछ पा मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरबार में नजराने तौर पेश कंदो हो। या रसूल अल्लाह, जो कुछ मां अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मिल्कियत उहा अल्लाह जे रसूल जी मिल्कियत आहे। मुझे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इस्लाम में जेतरे कदर हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे माल नफ़ो दिनो आहे एतिरो बे कंहिंजे बि माल नफ़ो न दिनो आहे। सुभान अल्लाह। मुझा महबूब मदीने वारा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइन था मुझे मथा सभिनी जा थोरा एहसान आहिनि मूं लाथा आहिनि पर अबू बकर ज़ात बाबरकात जे साम्हूं अमन जे लाइ पेश थी त रब्बुल आलमीन जो जलाल घट थे। पहिरियां खुदा जी ज़ात बाबरकात सां मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो सैयदना व मुर्शिदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु दीदार फरमाइंदो। मुझा महबूब फरमाइनि था त सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं खुदा जी ज़ात बाबरकात जे कुदरती कुर्सी जे साम्हूं ईंदो अल्लाह ताला फरमाईंदा मुझा महबूब ही तो अहिड़ी शख्सियत खे मोकिलियो आहे जंहिंखे ॾिसी करे मां रब्बुल आलमीन जो जाह जलाल बि थधो थी वियो। सुभान अल्लाह। मुझे महबूब मदीने वारे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबन खे हुकुम फरमायो सहाबियो लब्बैक या रसूल अल्लाह मां ख़त लिखण थो चाहियां जेके दुनिया जा बादशाह आहिनि दुनिया जा वॾा वॾा सदर ऐं वज़ीर आज़म आहिनि मां उन्हनि ॾे इस्लाम जो ख़त लिखण थो चाहियां। सुभान अल्लाह।
त मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा ने अर्ज कयो या रसूल अल्लाह सुठी गाल है इस्लाम जो बोल बाला थी अमा खत लिखो भले उन्हनि खे रहनुमाई हासिल थे पर मुझा महबूब उन्हनि बादशाहन जो यो दस्तूर आ जेको भी उन्हनि वटि खत वींदो आ जे खत ते महर लगल होंदी आ ठप्पो लगल होंदो आ उहो कबूल कंदा हन बगैर ठप्पे वारो खत कबूल न कंदा हन। सहाबन सा मुझे महबूब मदीने वाले साईं मशवरो फरमायो मशवरो करण भी मदीने वाले साईं जी सुन्नत कहीं भी मामले में के दोस्त सा के मित्र माइट सा के अजीज सा के करीब सा मशवरो करण मदीने वाले साईं जी सुन्नत ऐं अल्लाह ताला पंहिंजे महबूब के कुरान में हुक्म फरमाए मुझा महबूब वशाविरहुम फिल अम्र मुझा महबूब अवां इन्हनि पंहिंजे सहाबन सा कहीं भी मामले में मशवरो कंदो त इन्हनि जी दिल अवां ॾे वधीक मुतमइन थींदी त आहे त अल्लाह जो नबी आहे त सरताजुल अंबिया पर ते हूंदे बि मुंहिंजो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे गुलामनि सां मशवरो करे रहियो। मुझे महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबन खां मशवरो वरतो आ। मशवरे वठण खां बाद में हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु खे चांदीअ जी मुंडरी ठहराए ॾिनो त इन जे मथां लिखराया ला इलाहा इल्लल्लाह सुभानअल्लाह। इन मुंडरी जे मथां ठप्पो इहो लिखरायो ठप्पो हणी ॾींदासीं। अॻे मुंडरी जे मथां लिखराए ठप्पो हणंदा खत जे मथां इन जे मथां ला इलाहा इल्लल्लाह लिखराया अल्लाह खां सिवा ॿियो को बि हक़ीक़ी महबूद कोन्हे को। सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु मदीने वाले साईं जे दरबार मां ॿाहिरि निकितो आ। निकरण खां बाद में हाणे इश्क ऐं अकुल जो पाण में झेड़ो थियो आ। हाणे अकुल थो चवे त तोखे हुकुम थियो आ त फ़क़त ला इलाहा इल्लल्लाह लिखराए आ पर इश्क पियो चवे त अबू बकर सिद्दीक कहीं बि जाइ ते अल्लाह ताला पंहिंजे हबीब करीम रऊफुर रहीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात खे परे न कयो आ। मुस्तफा जी ज़ात खे हर शइ ते गॾायो आ। जंहिं जाइ ते ला इलाहा इल्लल्लाह आहे उते मुहम्मदुर रसूलुल्लाह बि आहे। जंहिं जाइ ते अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह आहे उते अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह बि आहे। हर जाइ ते ॾिसंदो अल्लाह जे नाले सां गॾु मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्म मुबारक बि गॾियल आहे। हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु जे इश्क बर्दाश्त न कयो त अल्लाह जे नाले सां मुस्तफा जो नालो अलग हुजे। हाणे पहुतो नक्काश वटि जेको लिखंदो आहे हिन जे मथां मुंडरी जे मथां हुनखे हुकुम फरमायई ए लिखण वारा हिन मुंडरीअ जे मथां लिख ला इलाहा पहिरीं सीट ॿी सीट जे हेठां लिख मुहम्मदुर रसूलुल्लाह सुभानअल्लाह। अल्लामा फखरुद्दीन राज़ी रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे तफसीर कबीर बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम जे बयान में तरकीब में इहा ॻाल्हि बयान फरमाई आहे। अल्लामा शेख फखरुद्दीन राज़ी रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो त सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु हुकुम फरमाया उन नक्काश लिखंदड़ खे त इन जे मथां लिख ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। उन लिखण शुरू कयो पहिरीं सीट में ला इलाहा इल्लल्लाह ॿी सीट में मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाण उहा मुंडरी खणी हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु मदीने वाले साईं जे दरबार में रवानो थियो आहे। सुभान अल्लाह। भला भाग इन्हनि जा जंहिंखे हर टाइम हर घड़ी हर लम्हो हर लहज़ो दीदार थींदो हो त मदीने वाले साईं जी ज़ात जो दीदार थींदो। अहिड़ी थी आहे इन्हनि खे गुलामी मिली जंहिं गुलामी जे लाइ दुनिया जा बादशाह बि सिकंदा विया। हबीबे खुदा की गुलामी में क्या है जरा तुम गुलामी
में आकर तो देखो हबीबे खुदा की गुलामी में क्या है, जरा तुम गुलामी में आकर तो देखो, गुलामी ये है बादशाही से बेहतर, जरा सर इधर भी झुका कर तो देखो। सुभान अल्लाह। हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु। अब आप दो ब्याह कचहरी में हो। सुभान अल्लाह। जो आवाज वॾी आवाज सां बुलंद आवाज सां दे भैया तो मथे खणी। सुभान अल्लाह। हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु मदीने वारे साईं जे दरबार में हलण शुरू थियो। मुस्तफा जे दरबार में अची मुंडरी पेश कई। रसूल अल्लाह मां लिखराए आयो आहियां। मदीने वारे साईं उन मस में बोड़े उन खत जे मथां लगायो, लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह व अबू बकर सिद्दीक। सुभान अल्लाह। और गौर कजो, पेरी सीट में लिखल ला इलाहा इल्लल्लाह, बी सीट में लिखल मुहम्मदुर रसूलुल्लाह, टी सीट में लिखल अबू बकर सिद्दीक। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं हुकुम फरमाया, अबू बकर लब्बैक या रसूल अल्लाह ही चाहे मां तोखे हुकुम फरमायो फकत ला इलाहा इल्लल्लाह लिखल हुजे तो हिन जे मथां ला इलाहा इल्लल्लाह बि लिखराए आयो आहे, अबू मुहम्मद रसूलुल्लाह बि लिखराए आयो आहे, वरी पंहिंजो नालो बि हिन जे मथां नक्श कराए आयो आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु हथ अदब जा ॿधी करे अर्ज़ कयो, या रसूलल्लाह अव्हां जो इस्म मुबारक ख़ुदा जे इस्म सां मां गॾायो आहे, मां दावा थो कयां मुंहिंजा महबूब अव्हां खे ख़ुदा जी ज़ात बाबरकात कहीं जाइ ते बि अलॻि न फरमायो आहे, जहीं जाइ ते अल्लाह ताला पंहिंजो इस्म मुबारक आंदो आहे उन जाइ ते अल्लाह ताला अव्हां जो बि इस्म मुबारक नालो मुबारक आंदो आहे। कलमे में अल्लाह ताला फरमायो ला इलाहा इल्लल्लाह, हमेशा ताराज़ीअ जा बपुड़ हूंदा आहिनि। घणा ताराज़ी ॾिठी आहे न, मां बराड़ी जा माण्हू आयो, हमेशा हुन जा बपुड़ हूंदा आहिनि। मुंहिंजा महबूब कॾहिं बि ताराज़ी जो हिकु पुड़ न थियो आहे। हिकिड़े पुड़ में ला इलाहा इल्लल्लाह, ॿिए पुड़ में मुहम्मद रसूलुल्लाह मां लिखरायो आहे। चलो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह तो लिखरायो आहे, अबू बकर सिद्दीक कंहिं लिखरायो? अबू बकर बि लिखियो पियो आहे, तो चई थो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मूं लिखरायो आहे। अबू बकर सिद्दीक कंहिं लिखरायो आहे? मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुवाल करण अल्लाह ताला जिब्रील अलैहिस्सलाम के हुकुम फरमाया। मुंहिंजा प्यारा जिब्राइल हजरत अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु पंहिंजे ज़ुबान अतहर मां जवाब न कढे, पहिरियां तूं जवाब दे त मुंहिंजा महबूब अबू बकर जे इश्क इहो न सठो त मां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इस्म मुबारक के अव्हां जे इस्म खां परे कया, मां रब्बुल आलमीन जे रहमत बर्दाश्त न कयो त मुस्तफा जे नाले खां अबू बकर सिद्दीक जो नालो परे करे। सुभान अल्लाह। ये आहे मुझे महबूब जे परवानन जो इश्क, जंजे बारे में अल्लाह ताला कुरान जो आयतों नाज़िल फरमायो। अल्लाह ताला फरमाए थो वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि व सद्दक़ बिही उलाइक हुमुल मुत्तक़ून। उहा ज़ात जेका सच खणी आई, इन मां मुराद मदीने वारा साईं। वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ि व सद्दक़ बिही, ऐं उन सच जी तस्दीक कई आहे, उन सच जी तस्दीक करण वारो अबू बकर सिद्दीक। अल्लाह फरमायो उलाइक हुमुल मुत्तक़ून, ये सभई परहेज़गार मां रब जा प्यारा। अल्लाह फरमायो लहुम मा यशाऊन इंद रब्बिहिम,
जो कुछ घुरंदा इन्हनि जे लाइ मां रब्बुल आलमीन जी दरबार में मौजूद आ हाज़िर आ ज़ालिक जज़ाउल मुहसिनीन इहा भलारन जो बदलो मां रब जे दरबार में इहो हूंदो आ। अल्लाह ताला मुझो चवण जो ॿुधण कबूल फरमाए। पर आखिर में महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे सैयदना व मुर्शिदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला जे शान में मनकबत जा ब अशार पेश कंदुसि जेकन अवां जी दिल चाहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह दिलबर नबी जो दिलबर सोहणो सिद्दीक अकबर दिलबर नबी जो दिलबर सोहणो सिद्दीक अकबर उम्मत में पहरियों नंबर सोहणो सिद्दीक अकबर दिलबर नबी जो दिलबर सोहणो सिद्दीक अकबर सिद्दीक जी सदाकत जो रब गवाह आहे जंहिंजो कंदो अयादत खुद पाण अल्लाह आहे अरबी खां पोइ रहबर सुहिणो सिद्दीक अकबर दिलबर नबी जो दिलबर उम्मत में पहिरियों नंबर दिलबर नबी जो दिलबर सुहिणो सिद्दीक अकबर सोहणे जी तू सखावत वल्लैल में पढ़ी दिस मिन नेमतिन तुजज़ा सा कुर्ब जी कड़ी दिस वल सौफ लफ्ज़ ज़ाहिर वल सौफ लफ्ज़ ज़ाहिर सुहिणो सिद्दीक अकबर दिलबर नबी जो दिलबर सुहिणो सिद्दीक अकबर उम्मत में पहिरियों नंबर सुहिणो सिद्दीक अकबर दिलबर नबी जो दिलबर सुहिणो सिद्दीक अकबर सिरमाल आई घर बचड़ा सिरमाल जान आई घर बचड़ा बघोर क्याई सुभान अल्लाह सिरमाल जान आई घर बचड़ा बघोर क्याई मदनी मिठे जे खातिर सदमा सवे सठाई बिल्कुल वतो बहादुर सुहिणो सिद्दीक अकबर दिलबर नबी जो दिलबर सुहिणो सिद्दीक अकबर तारीख के पढ़ी दिस हर वार में कठिया दुनिया ते गद होयो पर मजार में भी कठिया गद रहत ताई महशर सुहिणो सिद्दीक अकबर गद रहत ताई महशर सुहिणो सिद्दीक अकबर हजरत दिलबर नबी जो दिलबर सुहिणो सिद्दीक अकबर हजरत हसान जदहीं सोहणे जो सना ख़ाना लाशारी रहमतुल्लाह जंहिंजो कयो बयाना आजिज़ संदन सनागर सोहिणो सिद्दीक अकबर दिलबर नबी जो दिलबर सोहिणो सिद्दीक अकबर सोहिणो सिद्दीक अकबर सोहिणो सिद्दीक अकबर।